कॉलोनी जो को भी मालिकी कोने हिते गटर सफ़ा खुलिया पिया आहिनि सरियाम ॿार बच्चा तंगीअ में आहिनि मौत जो लाश नथो निकिरी सघे बीमारी बड़ी में केरु पुछी नथो सघे हिन रस्ते मां परेशान लॻा पिया आहियूं महिरबानी करे असांजी हिन घिटियुनि खे इन कॉलोनी खे गटर पाणी खां बचायो मच्छरनि में बीमार लॻा पिया आहियूं को बि असांजो पुछण वारो कोन्हे जंहिं ॾे वञ हाज़ुर बाबा वाउंट ॾियो अलाह ख़ैर करे चढ़ी वियासीं तव्हांजा कम फटाफट थींदा पोइ भाऊ अलाह कहिड़ी पकड़नि जो चोरी असांखां परे थी ये हाल महिरबानी करे असां तव्हांखे दावत ॾियूं था ही असांजो हिकु घिटी आहे तमामु ताबा लॻी पई आहे ऐं बरोचनि जी कॉलोनी बुगिया कॉलोनी सां गॾु आहे शफ़ी मोहम्मद कॉलोनी सरासर ताबा लॻी पई आहे को बि असांजो नाली जो इंतिज़ामिया न असांजो रस्ते जो इंतिज़ामिया आहे न असांजो सवारी जो इंतिज़ामिया आहे सफ़ा ताबा में ताबाऊं महिरबानी करे शुक्रगुज़ार हूं जो असांजी मालिकी कयो असांजी हमदर्दी कयो असांजा नेकालनि जा मसइला हल कयो रोड रस्तनि जा मसइला हल कयो शुक्रगुज़ार हूं असां शफ़ी मोहम्मद ब्रह्माणी रवासी आहियूं त असांजी कॉलोनी में ड्रेन निज़ाम मुकमल तबाह आहे तक़रीबन 10 सालनि खां वठी कुझु जेके नालियूं ठहियूं सिर्फ़ु नाकारा ठहियूं उन्हनि जो पाणी रोडनि ते असांजे घरनि में पाणी दाख़िल थियल आहे त असां साईं CM सिंध साहिब खे अपील था कयूं त असांजे हिन पाड़े जो जाइज़ मसइलो हल कयो वञे DC जामसरो SC 7 टाउन भान खे अपील था कयूं त असांजो जाइज़ मसइलो कयो वञे 10 सालनि में को बि इंतिज़ामिया असांजी घिटीअ में हिन कॉलोनी में टाउन जे तरफ़ खां को हिते इंतिज़ामिया ईंदी आहे या न साईं को बि अमलदार हींअर ताईं असांखे ईंदो ई कोन्हे को बि न ईंदो आहे को बि न ईंदो आहे कंहिं असांखे बरपिया ॾे या पैसनि ते असां कंहिंखे वठी अचूं कंहिं सफ़ाई वारे खे तूं सफ़ाई कराइण त को बि न अचे हेॾे सरकारी मुराद साहब खे अपील था कयूं त जॾहिं पंहिंजे तक ॾे अचणु थिए त महिरबानी करे असांजी हिन कॉलोनी जी विज़िट कनि शफ़ी मोहम्मद ब्रह्माणी कॉलोनी जेका नज़दीक आहे बुगिया कॉलोनी जी में त साईं जन बंबा वेंदा आहिनि बानसर में वेंदा आहिनि साईं पंहिंजे ॻोठ वेंदा आहिनि महिरबानी करे असांजी विज़िट करे वञनि ॾिसी वञनि त छा हालत आहे असां साईं असां वोटर आहियूं साईं खे असां बग़ैर वर्क जे वोटंदा आहिनि बग़ैर वर्क जे हींअर ताईं साईं असांजे न वर्क कई आहे न छा ऐं चाहींदा जेके सड़क आहिनि जेके हिते अमलदार आहिनि जिन खे वोट वठी असांखे हलिया था वञनि वरी जांच ई कोन था कनि महिरबानी करे साईं खे अपील आहे त साईं जन असांजी कॉलोनी जी विज़िट कनि साईं जीअं पंहिंजे तक ॾे अचनि था त असांजी कॉलोनी विज़िट कनि DC जामसरो SC 7 ऐं टाउन में भान खे अपील था कयूं त असांजी ही विज़िट कनि कॉलोनी विज़िट कनि महिरबानी छा मसइलो आहे साईं असां हिते भानसिदाबाद शफ़ी मोहम्मद कॉलोनी में रहासीं हिन असांजी कॉलोनी में असांखे हितां गटर लेन जी तमामु तकलीफ़ घणी आहे असां जेके स्कूल वञनि था असांजा ॿार या निमाज़ पढ़ण लाइ असां वञूं था असां हिते तमामु कपिड़ा ख़राब थी था वञनि ऐं को बि हिते निकाल कोन्हे को इन लाइ असांजे साईं मुराद अली शाह CM साहिब खे उनखे अपील आहे ज़िले जे अमलदार जामशोर खे भानसर टाउन अपील आहे महिरबानी करे असांजी हीअ जेकी बि असां हीअं तव्हांखे चई रहिया ॿुधायूं इन ते गौर करे अपील कयो ऐं ख़ासि करे इन गौर करे तव्हां हेॾे तहजद को अचे ही विज़िट करे नो त असां केतिरी तकलीफ़ कयो सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच TV के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.